बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। काबिल एहतराम डॉक्टर गफ़ार सुमरो साहब ऐं अॼोकी कॉन्फ्रेंस में शरीक सभु आलिम स्कॉलर ऐं मुख़्तलिफ़ शोबनि सां वाबस्ता उहे माण्हू जिन खे सिंधी ॿोलीअ जे तरक़ीअ उन जे तहफ़ुज़ ऐं उन जे ईंदड़ नसुलनि ताईं मुंतक़िलीअ जो उल्को आहे ओनो आहे। तव्हां सभिनी खे भलीकार। सिंधी ॿोली जो बाख़्तियार इदारो मुस्तक़िल तौर ते ॿोलीअ जा जेके मुस्तक़िल मामला आहिनि जिन में ॿोली अॻिते वधी सघे थी या उनखे के ललकारूं आहिनि या जिन जिन शोबनि में ॿोलीअ सां वाबस्ता के मामला थी सघनि था उन सभिनी में पंहिंजी जेका अॻुभराई आहे उहा कंदी रहे थी। हूअं त तमामु घणा शोबा आहिनि जिन में असां सिंधी ॿोली जे बाख़्तियार इदारे जो किरदारु वधायो आहे, पर हिकिड़ो अहम पासो आहे ॿोलीअ बाबति सिख्या जो, ट्रेनिंग्स जो। ऐं असां वॾे पैमाने ते गुज़िरियल 3 सालनि जे अंदरि नौजवाननि खां वठी साफ़िन खां वठी मुख़्तलिफ़ स्कॉलर्स ताईं उन्हनि सां असां सिख्या जे मामले में मुस्तक़िल तौर ते मसरूफ़ रहिया आहियूं। ऐं हाणे जेको नओं शोबो असां इन सिलसिले में चूंडियो आहे उहो आहे ख़ासि तौर ते उस्तादनि जी तरबियत जो। इन ॾिस में असां हिकिड़ा 3 सेंटर क़ाइमु कया आहिनि कराची, हैदराबाद, सखर में, जिते 2 क़िस्मनि जा कोर्स हलनि था। हिकिड़ो जेके जिन दोस्तनि जी मादरी ज़ुबान सिंधी न आहे उन्हनि खे सिंधी सेखारण जे लाइ असां हिकिड़ो कोर्स हलाए रहिया आहियूं। ऐं हिकिड़ो उहो सेंटरनि में हले थो, हिकिड़ो ऑनलाइन आहे, त दुनिया जहान में को बि माण्हू किथे वेही सिंधी सिखी सघे थो, उन कोर्स जो हिसो थी। ऐं ॿियो आहे प्राइवेट स्कूलनि में पढ़ाईंदड़ उस्तादनि जी तरबियत, छो त उहे घणो करे सिंधीअ खे सब्जेक्ट तौरु पढ़ाइनि था। असांजी हुकूमत जी बि का दिलचस्पी न आहे त प्राइवेट स्कूलनि में लाज़िमन सिंधी पढ़ाई वञे। उन्हनि बिलाशक क़ानून साज़ी करे छॾी आहे, बिल पास करे छॾियो आहे, उन्हनि मुसलसल उन जे लाइ हिकिड़ियूं पॉलिसियूं वज़ कयूं आहिनि, पर उहे इम्प्लीमेंट छो नथियूं थियनि या केरु कराईंदो, इन बाबति का बि को फोरम, को इदारो या का मिनिस्ट्री को घुर्बल उपाउ नथी वठे। त इनखे बि असां पंहिंजो कमु सम्झी प्राइवेट स्कूलनि सां असां हिकिड़ो पंहिंजो ॻांढापो क़ाइमु कयो आहे। ऐं न रुॻो इहो त असां उन्हनि जे उस्तादनि जी तरबियत था कयूं, पर जेकॾहिं उन्हनि बाबति का शिकायत मिले थी त उहे सिंधी नथा पढ़ाइनि त उन्हनि खे बि असां उन्हनि जे ख़िलाफ़ु कार्रवाई जे लाइ सिंध हुकूमत खे लिखूं था ऐं असां पाण बि विज़िट कयूं था। ईअं मुख़्तलिफ़ शोबा आहिनि, पर हीउ जेको कमु आहे या शोबो आहे या पासो आहे ॿोलीअ जो, उहो बुनियादी तौर ते ॿोलियुनि जे तक़ाबली अभ्यास जो आहे। कंपेरेटिव स्टडी जेका आहे उहा लिंग्विस्टिक्स जी हिकिड़ी शाख़ आहे, लिसानियात जी हिकिड़ी शाख़ आहे। ऐं सॼी दुनिया में ॿोलियुनि जा हिक ॿिए सां जेके लाॻापा आहिनि, वास्ता आहिनि, उहे कीअं हिक ॿिए खां सिखनि थियूं, उहे कीअं हिक ॿिए खे पंहिंजा लफ़्ज़ ॾियनि थियूं, कीअं उहे मानाऊं मुंतक़िल कनि थियूं, कीअं उहे आवाज़ हिक ॿिए जा जेके आहिनि उहे अख़्तियार कनि थियूं, उहे स्ट्रक्चर या ग्रामर या जेका जोड़जक आहे ॿोलीअ जी उन में हिक ॿिए खे कीअं मुतासिर कंदियूं रहियूं आहिनि, इन्हनि सभिनी जो जेको अभ्यास ऐं मुतालिबो आहे उहो इन शाख़ में अचे थो। जेतोणीकि मुख़्तलिफ़ वक़्तनि ते आलिमनि इन ॾिस में के नंढा किताब या के मक़ाला लिखिया आहिनि जेके मुख़्तलिफ़ तहक़ीक़ी जर्नलनि में छपियल आहिनि, पर अञा ताईं इन्हनि मां हर हिकु ॿोलीअ बाबति को मुस्तक़िल या को वॾो या ॻड़प जेको किताब जो कमु न आहे थियो। त जीअं पाण सम्झूं त फ़ारसी ऐं सिंधी जा पाण में जेके लाॻापा आहिनि, डॉक्टर अब्दुल जब्बार जुनेजा साहिब जी हिकिड़ी PhD आहे सिंधी शाइरीअ ते फ़ारसी शाइरी जो असरु। इन PhD में हुन कुझु ॿोलीअ जा पासा बि ज़रूरु बहस हेठि आंदा आहिनि, पर निज ॿोली जे पस मंज़र में लिसानियात जे ख़्याल खां ॿिन्ही ॿोलियुनि जो ॻांढापो ऐं तालुक़ु कहिड़ो आहे ऐं फ़र्क़ु कहिड़ा आहिनि, इन ते को हुन घणो बहस न आहे कयो। इहे केतिरा ई किताब आहिनि अरबीअ ते, मिसाल डॉक्टर दाऊद पोटर साहिब जो कमु आहे, पर उहो हिकिड़ो इन्हनि मां हर हिकु ॿोलीअ सां सिंधी ॿोली जो एॾो घणो ऐं गहरो तालुक़ु आहे जो धार किताब लिखी सघिजे थो। ऐं जॾहिं उहो धार किताब हूंदो तॾहिं ई असां सम्झी सघंदासीं त हीउ जेको ॿोलीअ जे निजपणे जी ॻाल्हि आहे, इहो जेको हिंदीअ में शुद्ध ॿोलीअ जो जेको हिकिड़ो टर्म इस्तेमालु थींदो आहे उहो एतिरो को दुरुस्त न आहे। छाकाणि त ॿोलियूं असलोकियूं तॾहिं थी सघनि थियूं जॾहिं इंसानु असलोको हुजे, जॾहिं माण्हू जो तहज़ीबी सफ़रु साॻियो आहे, समाजनि जो तहज़ीबी सफ़रु साॻियो आहे। इहा केॾी हैरत जी ॻाल्हि आहे
त जेको थर में चौरो आहे थोरी शकिल फेराए उहो साॻियो चौरो अफ्रीका जे सहरान में नज़र थो अचे। न अफ्रीका जे माण्हूअ थर जो चौरो ॾिठो हो, न थर जे माण्हू अफ्रीका जो चौरो ॾिठो आहे। जेको सिंध में हर हली रहियो आहे, मलाशिया वञो त उहो साॻियो थोरे फ़र्क़ु सां हुनजी को ड्रेग वेकर जो फ़र्क़ु थी सघे थो, हर साॻियो हारी पियो हलाए। त हुन हारीअ खे इहा सम्झ कंहिं ॾिनी ऐं हुन हारीअ वटि इहो शऊर किथां आयो त ज़मीन इन ई क़िस्म जे कंहिं औज़ार सां खेड़े सघिजे थी त हीअ ज़ाहिर आहे ॿी माना में हिकिड़ो एंथ्रोपोलॉजी जो सब्जेक्ट पाए त मुआशिरनि जे विच में जेके ॻांढापा थियनि था या इंसानी जेका तहज़ीब आहे उनजी जेका इर्तिका थिए थी, उन इर्तिका जे अंदरि केतिरा ई मामला हिकु जहिड़ा हुजनि था। इन करे ॿोलियुनि जे अंदरि जेके आवाज़ आहिनि, मिसाल असां वटि सदाईं हिकिड़ा 5 आवाज़नि जे बारे में सिंधी ॿोलीअ जे इहा दावा थींदी रही आहे त इहे निज सिंधी आहिनि, इहो कंहिं बि ॿी ॿोली जो माण्हू उचारे नथो सघे। मिसाल जीअं ङे आहे, ॿे आहे, ñे आहे। हाणे इहे जेके 5 आवाज़ आहिनि इहे मूं सभु जीअं जो तीअं इंतिहाई चिटाईअ सां सराइकिन वटि ॿुधाया आहिनि। असांजो दोस्त आहे रिफ़त अब्बास, मशहूरु सिंधी जो शाइर आहे, तव्हां चवंदो त मां तव्हांखे फ़ोन ते हाणे ॿुधाईंदुसि। इहे जेके 5 ई आवाज़ आहिनि सभु जो सभु ईअं उचारे सघे थो जीअं पाण सिंधी उचारींदा आहियूं। त पाण कीअं चऊं त निज असांजा आवाज़ आहिनि। हीअ त कहिड़ी इंडस सिविलाइज़ेशन जी ॿोली आहे, सिंधू तहज़ीब जी ॿोली आहे, पर मां कन्नड़ में कर्नाटका में ॿुधी आयो आहियां पंहिंजे कननि सां ॾाल जो आवाज़ु। हू ॾाल ईअं ई चिठो चवनि था जीअं पाण था चऊं। ईअं तमामु घणा उचार ऐं लफ़्ज़ या उन्हनि जूं मानाऊं या हममाना लफ़्ज़ दुनिया जे ॿोलियुनि में टिड़िया पखड़िया पिया आहिनि। उन्हनि जी स्टडी, उन्हनि जो अभ्यास को ॿोलियुनि खे कमतर नथो करे। उहो ॿोलियुनि खे उन्हनि जी जेका वुसत आहे, उन्हनि जो जेको फैलाव आहे, उनखे जी तस्दीक थो करे। तंहिं करे जॾहिं असां हीअ ॻाल्हि था कयूं त बसि सिंधी ॿोलीअ ते ॿियनि ॿोलियुनि जा असर, त असां सिंधी ॿोलीअ खे नंढो न पिया कयूं। इहा हिकिड़ी सादगी आहे या इहा हिकिड़ी ॿाराणी आहे त असीं को सिंधी ॿोली जो मयार पिया घटायूं त सिंधी ॿोली का एॾी मामूली का नंढी ॿोली आहे जंहिं ते हिननि ॿोलियुनि जो असरु हूंदो। उर्दू जे बारे में जीअं चवनि था त हिकिड़ी ॿोली खे 300 साल थिया आहिनि, हाणे वरी सिंधी वरी उनखां मुतासिर थींदी, छो न थींदी? सिंधी को ख़िला में थी रहे छा? सिंधी ज़मीन जी ॿोली आहे बाबा, माण्हुनि जी ॿोली आहे। जंहिं बि ॿोलीअ जे ॻाल्हाईंदड़ सां राब्ते में ईंदी उनखां मुतासिर थींदी, ऐं जंहिं बि ॿोली जे ॻाल्हाईंदड़ सां राब्तो हुनजो थींदो उनखे मुतासिर कंदी। त इन ॻाल्हि खे सम्झण में जेको हिकिड़ो इल्मी सुवालु आहे, को एब या कमतरी जी ॻाल्हि आहे ई न। ऐं इल्मु कॾहिं बि यादि रखणु खपे त असांजे अक़ीदे सां हुनजो को तालुक़ु न आहे। असांजो शयुनि जे बारे में जेको हिकिड़ो लॻाव थिए थो, जेको हुन जे बारे में हिकिड़ो तक़दुस थिए थो, उहो एॾो अञा रिवायती आहे, एॾो ज़री मुआशिरे वारो आहे, बल्कि अञा एॾो क़बाइली आहे जो उन में को साइंटिफिक अप्रोच शामिल ई न पई थिए। तव्हां ॾिसो अॼु बि यूनिवर्सिटियुनि जे अंदरि पीरनि जूं चेयर्स ठहियूं पियूं आहिनि बाबा। हाणे त ख़ुदा जा बंदा कुझु थोरो अॻिते वधो, ठीकु आहे, पीरनि जो को कंट्रीब्यूशन आहे त उन ते को भले कमु कयो, पर यूनिवर्सिटियुनि जो कमु थोरो ई आहे इहो। त इन जे करे असांखे थोरो इल्मी थियणो पवंदो, थोरो साइंटिफिक थियणो पवंदो, थोरो शयुनि जा जेके मयार इंटरनेशनल माना ठहियल आहिनि उन्हनि जे आधार ते परख करणी पवंदी। कंहिं न कंहिं टूल सां, कंहिं न कंहिं ज़रिए सां शयुनि जी परख करणी पवंदी। त करे हीअ जेको कंपेरेटिव स्टडीअ जो टूल आहे, ॿोलियुनि जे तक़ाबली अभ्यास जो जेको मयार आहे या तरीक़ो आहे, उन सां असां सम्झी सघंदासीं त असांजी ॿोली बुनियादी तौर ते का मुअल ॿोली न आहे, हिकिड़ी जीअरी ॿोली आहे। उहा ॿियनि ॿोलियुनि खां सिखंदी आहे, ॿियनि ॿोलियुनि खां पिराईंदी आहे, ॿियनि समाजनि खां पिराईंदी आहे, उन्हनि जा लफ़्ज़ अख़्तियार कंदी आहे, उन्हनि खे लफ़्ज़ ॾींदी आहे, उन्हनि जा आवाज़ अपनाईंदी आहे। ऐं इहो हिकिड़ो ज़िंदा ॿोली जी निशानी आहे, हिकिड़े ज़िंदा मुआशिरे जी निशानी आहे। सिंधी हिकिड़ी जीअरी ॿोली आहे ऐं असांखे पक आहे त भले टेक्नोलॉजी केॾी बि तरक़ी करे वञे, सिंधी मरणी न आहे। सिंधी हिनमहिल बि टेक्नोलॉजीअ जे इंतिहाई अहम ॿोलियुनि में शामिलु आहे, जंहिंखे गूगल ट्रांसलेट करे रही आहे, जंहिंमें OCR जो कमु तक़रीबन उन मयार जो थी चुको आहे। ॿियूं केतिरियूं ई अचीवमेंट्स आहिनि असांजी ॿोलीअ जे खाते में। सो सिंधी मरंदी करे कोन, इन डप मां निकिरणु खपे। बाक़ी हाणे असां सभु सिंधी गॾिजी पंहिंजी ॿोलीअ खे हिकु वधीक मयारी ऐं आलमी ॿोली तॾहिं करे सघंदासीं जॾहिं उन में इल्मु पैदा कंदासीं। जेकॾहिं असां इल्म खे छॾे इन्हनि ई अक़ीदे ऐं रिवायत में मिलियल ॻाल्हियुनि में यकीन रखे वेही रहंदासीं त यकीन रखणु खपे त थी सघे थो त असांजी ख़ुशफ़हमी
असांखे मज़ो ॾींदी रहे, पर अॻिते वधण जो सफ़र बंदि थी वेंदो। तव्हांजी महिरबानी। मूंखे उमेदु आहे त जेको जेके आलिम मक़ाला मुख़्तलिफ़ ॿोलियुनि ते लिखी खणी आया आहिनि, उन्हनि मां असांखे के नयूं ॻाल्हियूं, के नवां नुक़्ता सम्झण लाइ मिलंदा। असां इहे सभु मक़ाला शाया कंदासीं अलॻि किताबी सूरत में। ऐं हिन जो अञा हिकिड़ो ॿियो फेज़ थींदो कॉन्फ्रेंस जो, त सिंधी ॿोलीअ जा ॿियनि ॿोलियुनि ते कहिड़ा असर आहिनि। असां उन ॾिस में दावत ॾियूं था जेके आलिम इन सिलसिले में कमु करे रहिया आहिनि, उहे ज़रूरु असां सां राब्तो कनि ऐं तमामु जल्द उहा कॉन्फ्रेंस अनाउंस कंदासीं, जेका पिणु चाहियूं था त 2 महीननि जे अंदरि करियूं। तव्हां सभिनी जी तमामु घणी महिरबानी।